सिकंदर तेरे जानिसार, सिराई तेरे जानिसार, अब्दुल वहाब तेरे जानिसार। उस्ताद इत्तेहाद, सदर सराय हबीबुर रहमान, सदर सराय हबीबुर रहमान, जनरल सेक्रेटरी साईं अब्दुल वहाब। मां इंतहाई निहायत शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे उस्तादनि जो ऐं पंहिंजे मोहसिन मोहतरम साईं सिकंदर अली विर्क ऐं उन सां गॾु साईं मुमताज़ भट्टी ऐं इन सां ई गॾु साईं मुजीब मस्तोई सां गॾु मुंहिंजी जेका ताक़त मुंहिंजो जेको आहे पावर उहो मुंहिंजो उस्ताद सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मां इंतहाई शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो त असां नसीराबाद तालुके खां पंहिंजो सफ़र शुरू करे हिनमहिल ज़िले ते पहुता आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे उस्तादनि खे नाउमीद न कंदासीं। विल असांजी ऐं पावर मुंहिंजे उस्ताद जो। ख़ुशकिस्मत आहियां मुंहिंजा अहिड़ा उस्ताद मुंहिंजा रहनुमा ऐं मुंहिंजा मोहसिन मूंसां गॾु आहिनि। इंशाअल्लाह ताला हिन क़यादत सां असां सभु गॾिजी उस्ताद जी ताक़त सां पंहिंजा जेके नसीराबाद तोड़े ज़िले जे जेके बि मसइला आहिनि उस्तादनि जा जंहिंमें सर्विस स्ट्रक्चर आहे ऐं उन सां गॾु प्रोमोशन असांजा काफ़ी सालनि खां रहिया पिया आहिनि। प्रोमोशन इंतहाई विड़ी बि वठंदासीं। नवां उस्ताद IBA जा असांजा इंतहाई फर्शुनास उस्ताद हिनमहिल ताईं उन्हनि जूं पघारूं नथियूं थियनि। असां उन्हनि ऑफिसरनि खे चिता था ॾियूं ईद ताईं या ईद खां पोइ जेकॾहिं अप्रैल फेज़ जा ऐं जून फेज़ जा जेके उन्हनि जूं पघारूं नथियूं इंशाअल्लाह असां पंहिंजो धाणो धाणंदासीं। असां सां गॾिजी हिन प्रेस क्लब ते आया ऐं हक़ीक़ी क़यादत सां गॾु ऐं हक़ीक़ी पेटल सां गॾु साथ ॾिनो। तव्हां सभिनी जी महिरबानी। उस्ताद इत्तेहाद साईं सिकंदर अली विर्क, साईं हबीब रहमान छजड़ो, साईं अब्दुल वहाब बिरोही। असां हिते मुखातिब आहियूं प्रेस क्लब कंबर जे दोस्तनि सां। उन्हनि जी आगाही जे लाइ हे पूरो जुलूस हे उस्तादनि जो समंदर पेटेलफ जूं आइनी इलेक्शनूं थी गुज़रियूं। अॼु ज़िले ते सिराई हबीब रहमान जी क़यादत में ज़िला बाडी बिना मुक़ाबले चूंडिजी आई आहे। उनजे करे असां पूरो जुलूस पेटेलफ आंदो आहे, प्रेस क्लब आंदो आहे। प्रेस वारा दोस्त ॾिसी वठनि त ज़िले जो उस्ताद कान सां गॾु आहे। हाणे आउं गुज़ारिश कंदुमि बिला मुक़ाबला मुंतखिब थियल ज़िले जो सदर सिराई हबीब रहमान त तव्हां दोस्तनि सां ऐं प्रेस क्लब जे सुहाबिन सां मुखातिब थी। निहायत ई क़ाबिल तराम इन सरवाण असांजी वॾो सथयो साथी साईं सिकंदर विर्क ऐं उनजी सॼी सत तालुकनि जा चूंडियल असांजा सदर ऐं हिन ज़िले जा सभु दोस्त मुंहिंजे तालुके जा सभु दोस्त प्रेस जा दोस्त सभिनी खे मुंहिंजो सलाम। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो सभिनी दोस्तनि गॾिजी अक्सर राय जा फ़ैसिलो करे मूं नाचीज़ खे हिते ज़िले सदार ते आंदो आहे। जेको कंबर ज़िले जो हक़ हुयो हेडक्वाटर जे हवाले सां जेका इहा गुज़िरियल टेन्यूर में असांखां हली वई उन्हनि में असां दोस्तनि सभिनी जो इहो हुयो त असांजो कमकार न थी सघियो। दोस्तनि खे पछताव बि थिए पियो हिन फ़ैसिले ते त जेकर इहो फ़ैसिलो न कयो आहे त बहितर हुयो। उहो फ़ैसिलो जेको दोस्तनि कयो त उन्हनि ॾिठो त 4 सालनि में जेको 5 सालनि में उन्हनि छा कयो सभिनी खे ख़बर आहे। हींअर तव्हां असांजा हथ मज़बूत कंदो इंशाअल्लाह तव्हांजो कमु जेको बि हूंदो किथे बि को न रुकबो। जीअं 2015 में साईं सिकंदर ज़िलो हलायो इंशाअल्लाह साईं जे नक्शे क़दम ते हली असां ईअं ई ज़िलो हलाईंदासीं। तेरे जानसार
बेशुमार दोस्तनि खे ख़बर आहे जॾहिं बि इतजाज थिया आहिनि सवन जे तादाद मथां ते माण्हू आंदा आहिनि हर वक़्तु चूंडियल बाडियूं आंदियूं आहिनि हींअर बि चूंडियल बाडियूं असां जूं आहिनि जेके दोस्त हे सवन जे तादाद में असांजो पियूं रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में रोज़ो लॻो पियो आहे हेॾी उस लॻी पई आहे त बि का पंहिंजी परवाह न कंदे असां साथ में गॾु आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं असां ऑफिसरनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं महिरबानी करे असांजो जेको ज़िले जे कमर जो आईडी जो मसइलो आहे जेके नवनि दोस्तनि जी डेटाबेस जो मसइलो आहे महिरबानी करे जल्द खां जल्द मोकिलायो न त तव्हांजो ऑफिस हूंदियूं असांजा तव्हां वटि दर इतजाज हूंदा त असां उस्तादनि खे हीअं अकेलो कोन छॾींदासीं हींअर असां पंहिंजो जुलूस पंहिंजो शिकिल वाली पंहिंजे हिन स्कूल में वेंदासीं उन खां पोइ दोस्त मीटिंगूं करे इनशाला जेको बि कमु हूंदो उस्तादनि खे मायूं न छॾींदासीं तव्हांजी क़यादत मज़बूत हथनि में आहे साईं सिकंदर असांजो वॾो आहे साईं जे हथनि में आहे इनशाला असां ज़रूरु बि भिटकंदासीं त साईं असांजे कंधनि खे मोट ॾींदो इन जे करे असांखे ख़बर आहे साईं वॾे जी क़यादत में इनशाला तव्हांजा जेके बि कम हूंदा भरपूर नमूने कंदासीं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो सियासत का बादशाह है सिकंदर है सिकंदर